हुसैन अलैहिस्सलाम, हजरत अब्बास, हजरत मुस्लिम जी या कैफियत ॾेखारिया या मौला ॾेखारे करे चवंदा अब्बास ॾिस त सही मुस्लिम छा पियो। हजरत मुस्लिम छा कयो आहे, अमीर मुस्लिम छा कयो। अमीर हर हर छो थो चवंदा। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जी दरबार जे दरबार में जियां आयो इन मलाउन ते कोई सलाम न कयो। केतिरनि चयो मुस्लिम तू हाकिम वक्त ते सलाम छो न कयो, तू अमीर ते सलाम छो न कयो। हजरत मुस्लिम ये जुमला जमाली अमीर सिवल हुसैन, मुझो हुसैन का सिवा कोई अमीर कोने, मुझो अमीरा तो हुसैन। अल्लाह ये सलाम ये जुमला मौला हुसैन जॾहिं मंजिल सोप पे ॿुधाइन, मौला हुसैन रोई करे फरमाया मुस्लिम भा जॾहिं तुझी भी शहादत थी वेंदी मुंहिंजी भी शहादत थी वेंदी, मां तो ज़ाइयो वाइदो कयूं थो वञा त मूंखे हर कोई चवंदो गरीब हुसैन, तोखे हर कोई याद करे चवंदो अमीर मुस्लिम। अल्लाह अकबर। अल्लाह हजरत अमीर मुस्लिम ये मंजिल सोग दे मुंह करे फरमाया अस्सलाम अलैका या अबा अब्दुल्लाह, मौला नौकर जो सलाम हो गई। रोई करे चवंदा मुने ॾिसो, रोई करे चवंदा मौला कूफे वारा वॾा दगा बाल आहिनि, वॾा धोखे बाल आहिनि, मौला पंहिंजे भेण ते धीअनि खे गॾु न वठी अचिजां। अल्लाह अकबर। अल्लाह आखिरी जुमला हजरत अमीर मुस्लिम के हिननि महिल उन्हनि हुकुम ॾिनो हाणे गर्दन अल्लाह जीअं हजरत अमीर मुस्लिम गर्दन ॾिनो हिन महिल तलवार जला तलवार हइया जीअं तलवार हइया सिर कलम करे हिन महिल पाण वटि रखियो। हजरत अमीर मुस्लिम की लाश हेठ जमीन ते उछलाई। अल्लाह जीअं जो लाश आई, दुनिया जो मामूल आहे भली ॻोठ जो हुजे या को मुसाफिर हुजे, मरण खां बाद में उन जे लाइ हर कोई चारपाई भी खणी ईंदो, उन जे लाइ को कपिड़ो भी खणी ईंदो आहे। जेको मरंदो आहे उन जे लाश जे मथां कपिड़ो विधो वेंदो। हाणे मूंखे ॿुधायो त हज़रत अमीर मुस्लिम जो ज़मीन ते आयो को चारपाई खणी आयो जी, कोई कपिड़ो खणी आयो न न। रिवायत जा जुमला आहिनि चार माण्हू आया आहिनि जिन जे हथनि में रसियूं हुयूं, रसियूं अची करे हज़रत अमीर मुस्लिम जे पेरनि में ॿधियूं अथऊं, रसियूं ॿधी करे कूफे जे बाज़ारनि में फेराइण लॻा। अल्लाह अकबर। अल्लाह ॿिया जुमला ईद जो ॾींहुं आहे, आख़िरी जुमला ईद जो ॾींहुं आहे, मौला ईदी पिया विरहाइनि। हजरत मुस्लिम जी मनियाणियूं आहिनि जियां आयूं आहिनि, मौला जन उन्हनि खे जियां ईंदो ॾिठो सैयदा सकीना सलवातुल अलैहा पंहिंजे बाबे जे झोली में वेठी, जियां वेठी मौला हुसैन त फरमाइनि सकीना बजड़ी थोड़ी देर जे लाइ हली वञ, मुंहिंजे मुस्लिम भाउ जूं धीअरूं पयूं थी अचनि, जो यतीम थी चुकियूं आहिनि। साण सकीना हटी वई आहे। ॿई हज़रत अमीर मुस्लिम जो जीअं न्याणियूं आयूं आहिनि, मौला जन हिकिड़ी खे सॼे ज़ानू ते विहारियो, ॿिए खे खॿे ज़ानू ते विहारियो। मौला जन उन्हनि जे मथां शफ़क़त जो हथ फेरण लॻा आहिनि, प्यार करण लॻा आहिनि। मौला जन ज़ारो कतार रोई भी रहिया आहिनि। अल्लाह अकबर। हज़रत अमीर मुस्लिम जी ॿई न्याणियूं रोई करे थी चवनि नाना अॼु ना मामा अॼु ईअं प्यार थो करे जीअं यतीमनि सां प्यार कंदो। मौला जा रोई करे त फरमान तव्हां यतीम थी वियूं आहियो,
अज का बाद में बाबा मुखे चौंदी कयो सकीना कुबरा के भेण करे सदीदी कयो अदादारो न का बाद में मौला जान दुर हाजिर क्या है ये ईदी वठो अदादारो बई दुर बिन शहजादे जे हथन ते जिया आया हैं बई शहजादी रोई करे चवण लगी मामा ये दुर न खपन असा के भायर खपन असा के भायर मिला मामा सची सजी रात असा जी अम्मा निंड नथी करे तू बेरे मो करे थी के बचड़ा आज जी रात ता चो आज जी रात ईद जी रात अजरकुम अल्लाह अल्लाह भाई शहजादी जने ये जुमला छोड़ लगे मामा असा के भायर मिला मौला हुसैन तो फरमान अचो मुझे दिन आंगुरियों के दरमियान में दिसो मौला हुसैन जिए बई आंगुरियों झलियों हैं बई शहजादी दिसन लगी उन भायर हैं बैठ नमाज पढ़ने अल्लाह अकबर अल्लाह दारो बई शहजादी रोई करे चवण लगी मामा इते ही आंगुरियों झले असा पांजी मां के वठी बई रोई मां वट आयूं अम्मा मामो पुट थो मिलावई रुकया रोई आई जिया आया मौला हुसैन दे करवा दिसंता बई शहजादा इन मलऊ जे अॻियां बाहूं ॿधी बीठा आहिनि असांखे मार न असां यतीम आहियूं असांजे बाबे जी यतीमी खोड़ असांजो बाबो शहीद थी चुको असांजी अम्मा भी परे असांजी भेणियूं भी परे आहिनि अगर तोखे दुनिया खपे असांखे हली बाजार में निकिरी अल्लाह अकबर वॾो जुमिलो बाजार में निकिरी या उबैदुल्लाह इब्न ज़ियाद वटि ज़िंदा वठी हल अगर वो असांखे ज़िंदा छॾे उनजी मर्ज़ी माराए उनजी मर्ज़ी चई ये शर्तूं तव्हांजूं मंज़ूर न आहिनि कि भला एतरी इजाज़त जे जो बरकात नमाज़ पढ़ो ये आखिरी जुमिलो अज़ीम जुमिलो हिकिड़े जी उमिरि 7 साल बे जी उम्र 5 साल बई शहजादा थे चवनि भला ये सब शर्तूं न मञूं थियूं एतरी मोहलत दे जो असां बरकात नमाज पढ़ूं ही मलूं तानो ॾेई करे थो चए जे नमाज पचाए सघे वठूं नमाज पढ़ो बई शहजादा रोई करे त चवनि असां नमाज हाणे बचाइण जे लाइ सिर बचाइण जे लाइ नथा पढ़ूं असां अहल बैतनि जे शेवा जॾहिं अल्लाह जी बारगाह में वेंदा आहियूं अल्लाह खे यादि कंदा आहियूं असांखे नमाज पढ़ण ॾे अदादारो ॿिन्हिनि शहजादनि जी नमाज नेती मां जो ॾिठो रोई करे चवण लॻे मां इन नमाज तो सदके वञे अल्लाह असांखे बचाए ॾे अहिड़ी उनजी तरबियत कई अल्लाह अकबर बई शहजाद नमाज तमाम कई थऊं जीअं नमाज तमाम कई थऊं ही मलऊं थो थिए हाणे चोला लाहियो जॾहिं चोलनि लाहिण जे लाइ हिन महिल हुन हुकुम ॾिनो आहे वॾे शहजाद मुंहिंजे ॾिसो जेके औलाद वारा वेठा आहियो ऐं जेके वरी औलाद चाहियो था जेके औलाद न आहे दुआ घुरो हिननि ॿिन्हिनि यतीमनि जे सदके मौला तव्हांखे बचा ॾे अज़ादारो वॾे ते चोलो लाथो नंढो चोलो लाहे पियो लाहे न पियो वॾो भाउ नंढे भाउ खे ॾिसी करे चवण लॻा चोलो लाहे वॾो ज़ालिमा अज़ादारो नंढो शहजादो रोई करे चवण लॻा अम्मा ई पाराईंदी हुई अम्मा ई लाहींदी हुई मूंखे कहिड़ी ख़बर चोलो पाए अल्लाह अकबर हज़रत इब्राहिम छा कयो भाउ जो चोलो ईअं फाड़ियो थियनि जिन मैयत जो कमीज़ फाड़िजी आहे ईअं भाउ जो चोलो फाड़ियो अल्लाह अकबर हिन महिल उन छा कयो आहे वॾे शहज़ादे ते हमिलो कयो अथई जियां वॾे शहज़ादे ते हमिलो कयो अथई नंढड़ो अॻियां आयो आहे हथ ॿधी करे चवण लॻो जॾहिं घरों हलियासीं अम्मा पारत कई त वॾो भाउ तुंहिंजे पीउ जे जाइ
मुझे भाग मुझे साबुन मार मुखे मार मुझे भाग मुझे पी दिखाए थे मुझे बाबा भी मार दियो अल्लाह अकबर ही मलाउन नंढे दे वियो नंढे ते हमलो कयो तई वडो अगिया आयो हथ बधी के जवन लगो जडे घरों हलिया से अम्मा चयो नंढे भाग पुट जी जाए थे समझ ओ मुझे नंढे भाग न मार मोड़े ॾिसो हिन मलाउन वडे ते तलवार हई ये तलवार हई थई नंढो शहजादो मांजे मुंह ते हथ ॾिना जिया हथ ॾिना त हिन मलाउन सिर कलम करे उछलायो नंढे शहजादे सिर खणी करे सीने सां डोलाए चुमियूं थो ॾे खून जेको मुंह ते थो मले ये मंगल सोल दे मदीने दे मुंह करे रोई करे मां खे कहिड़ी ॻाल्हि थो चयो नित मान करेंदी हावी अम्मा तूं सामने पेके घर दा मेरे वी